वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सऊदी अरब के दौरे जो टियों ॾींहुं रियाज़ में वज़ीर आज़म की आलमी इक़्तिसादी फ़ोरम के मौक़े ते माइक्रोसॉफ्ट के शरीक बानी बिल गेट्स सां मुलाक़ात। पाकिस्तान में पोलियो के ख़ात्मे लाइ गॾिजी कम जारी रखण ते इतफ़ाक़। पाकिस्तान ऐं बिल एंड मिलिंडा गेट्स फाउंडेशन विच में हिफ़ाज़ती टुकन, ग़ज़ाइयत ऐं माली शमूलियत जे शोबनि में जारी सरगर्मियुनि जी अॻभराई ते बि ख़्यालनि जी ॾिवट कई वई। वज़ीर आज़म जो चवणु आहे त बिल गेट्स फाउंडेशन पाकिस्तान जी समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी में एतमाद जोॻो पार्टनर आहे। IT, तालीम ऐं डिज़ास्टर मैनेजमेंट समेत ॿियनि शोबनि में सहकार जा ख़्वाहिशमंद आहियूं। पाकिस्तान ऐं गेट्स फाउंडेशन जे मज़बूत भाईवारी यकीनी बणाइण लाइ कमु जारी रखियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिल गेट्स खे ॿीहर पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी। रियासती आलमी इक़्तिसादी फोरम के साइड लाइन से नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जी मलेशिया के परॾेही वज़ीर मोहम्मद अल अमीन सां मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि विच में वापारी इक़्तिसादी मामलनि खे हथी वठण ते इतफ़ाक़। परॾेही वज़ीर इसहाक़ डार मलेशियन हममनसब खे पाकिस्तान के दौरे की दावत पिणु ॾिनी। ॿिन्ही परॾेही वज़ीरनि OIC खे जंग सटियल फ़लस्तीन जे पुरअमन हल ते ज़ोर भरियो। IMF पारां पाकिस्तान लाइ $1 अरब 10 करोड़ जी आख़िरी क़िस्त जी मंज़ूरी जो इम्कान। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु वॉशिंगटन में थींदो, जंहिंमें स्टैंड बाय अरेंजमेंट तहत पाकिस्तान लाइ $1 अरब 10 करोड़ जी क़िस्त जारी कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी रियासत में IMF जी मैनेजिंग डायरेक्टर सां मुलाक़ात। हिक ॿिए कर्ज़ प्रोग्राम ते ख़्यालनि जी ॾिवट कई वई। शहबाज शरीफ पारां क्रिस्टलिना जॉर्जिवा खे पाकिस्तान जे दौरे जी दावत। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी लाहौर से पासपोर्ट ऑफिस में करप्शन एजेंट माफिया जूं शिकायतूं मिलण खां पोइ डायरेक्टर ऐं असिस्टेंट डायरेक्टर खे तब्दील करे छॾियो। कार्रवाई जो हुकुम। घरू वज़ीर जो चवणु आहे त अमले जी मिली भगत खां सवाइ पैसा वठण जो सवाल ई पैदा नथो थिए। रिश्वत जे मामले में जेको बि मुलविस हूंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। हाणे पासपोर्ट लाइ का बि रिश्वत न ॾियणी पवंदी। घरू वज़ीर मोहसिन नकवी इस्लामाबाद में ट्रैफिक पुलिस मोबाइल एप्लीकेशन जो इफ़्तिताह बि कयो। संदसि चवणु आहे त 70 सालनि खां वधीक ॼमार जे शहरी जो घर वेठे लाइसेंस ठहंदो। शागिर्दनि जा लर्नर ड्राइविंग लाइसेंस बि ठाहींदासीं। इस्लामाबाद खे सिग्नल फ्री करणो आहे। ट्रैफिक जाम जा मसइला ख़त्म कंदासीं। अमरीका के सियासी मामलनि बाबति वक़्ती नायब सेक्रेटरी जॉन बॉस अॼु 2 ॾींहनि जे दौरे ते इस्लामाबाद पहुची रहियो आहे। दौरे जो मक़सदु ॿेतरफ़नि लाॻापनि ऐं गॾियल इलाक़ाई सलामती जे मुफ़ादनि ते ख़्यालनि जी ॾिवट करणु आहे। अमरीकी परॾेही खाते जे मूजिबि जॉन बॉस दौरे दौरान सीनियर पाकिस्तानी अमलदारनि सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातुनि जो मक़सदु पाकिस्तान अमरीका भाईवारी फ्रेमवर्क तहत ख़िते ऐं ॿेतरफ़नि मसइलनि खे हल करणु आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो खां बचाव वारी मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। वॾे वज़ीर कराची जे इलाइक़े गुलशन आका खेल ऐं गडाप में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा प्यारे इफ़्तिताह कयो। मुराद अली शाह चवे तो पोलियो मुहिम 24 ज़िलनि में शुरू थी चुकी आहे। मुहिम दौरान 80 लख ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा प्यारिया वेंदा। पोलियो टीम जी हिफ़ाज़त 4000 खां वधीक अहलकार साणनि गॾु हूंदा। सेहत वारी वज़ीर अज़रा पेचूहो, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु हुआ। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां क़ौमी सूबाई असैम्बलियुनि जे मेंबरनि जूं धार मुलाक़ातूं। वॾे वज़ीर सां ॼाम करीम बिजार, निसार खोड़ो, ॼाम महताब ॾहर मुलाक़ातूं कयूं। चूंडियल नुमाइंदनि वॾे वज़ीर खे पंहिंजे तकनि जे मसइलनि ऐं तरक़ियाती कमनि जे हवाले सां आगाही ॾिनी। वॾे वज़ीर पारां चूंडियल नुमाइंदनि खे तरक़ियाती कमनि जे मयार ऐं वक़्त सिर मुकमल थियण लाइ मुतहरिक थियण जी हिदायत। हैदराबाद में ज़मीन जी तकरार सां पठान बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 1 ॼणो क़तल, 3 ज़ख़्मी। पुलिस मूजिबि साइट एरिया थाणे जी हद मुर्शिदाबाद में पठान बिरादरी जी 2 धुरियुनि में ज़मीन जी तकरार सां झेड़ो। ईद नज़ीर नाले शख़्स मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झेड़ींदड़ धुरियूं पाण में सोट आहिनि। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल।
इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू बचाव वारे वज़ीर ऐं आर्मी चीफ जा गिरफ़्तारी वारंट जारी थियण जो इम्कान। इंसाफ़ जी आलमी अदालत में ग़ज़ा ऐं ओलहंदे किनारे में इसराइली बर्बरीअ जी जांच हलंदड़। इसराइली मीडिया मूजिबि इसराइली हुकूमत खे गिरफ़्तारी वारंट जारी थियण जा इशारा मिली विया आहिनि। गिरफ़्तारी वारंट जे इतिलाउ ते नेतन्याहू ड्रिनल ऐं ग़ैर मामूली दबाव जो शिकार आहे। नाज़िन हेडलाइंस हमारी तफ़सीली ख़बरूं हिन शॉर्ट ब्रेक खां पोइ। असां सां गॾु अचो।